जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बिलासपुर छत्तीसगढ़ में सिंधु डांडिया धमाल 2019 बिलासपुर में मचाई धूम। पोजी सिंधी सेंट्रल पंचायत महिला विंग ऐं युवा विंग गॾिजी मिली करे सिंधु डांडिया धमाल 2019 जो बिलासपुर में सफल आयोजन कयो। हिन कार्यक्रम खे हिन बार 5 साल हुयो। जीअं चवंदा आहिनि न कि कड़े संघर्ष खां पोइ सफलता अर्जित थींदी आहे, तो वहीं हिन बार भी मींहं जे करे परेशानी थी। हिकु बार त ईअं बि लॻो कि कार्यक्रम खे अॻिते वधाइणो पवंदो, पर सभिनीनि हिमत न हारे करे ऐं कड़ी मेहनत करे कार्यक्रम खे सफल ठातो। हिन कार्यक्रम में मशहूर सिंगर नील तलरेजा, शिल्पी पॉल, ट्विंकल साउंड, सुभाष हेंडर अची करे धूम मचाई। कार्यक्रम जो आयोजन श्री झूलेलाल मंगलधाम टिफरा बिलासपुर में कयो वियो हुयो। बिलासपुर जे समाजनि जे माण्हुनि बि गॾु अची करे वॾी चढ़ी करे हिस्सो वरितो ऐं पहिरें ॾींहं ते 40 ग्रुप हुया ऐं ॿिए ॾींहं ते लॻभॻि 50 ग्रुप हुया। हर ग्रुप में 16 मेंबर हुया ऐं हर ग्रुप जी अलॻि पहचान हुई, अलॻि थीम हुई। कई ग्रुपनि सामाजिक मुद्दे खे पंहिंजी थीम ठाहे करे जन जागृति फैलाइण लाइ देशभक्ति जा अलॻि अलॻि वेशभूषा पाए करे आया हुया। हिक खां वधीक हिकु ग्रुप आया हुया ऐं सामाजिक संदेश ॾिनो, जीअं सिंधु नदी, सिंधु संस्कृति, ट्रैफिक जे नियम जो पालन करणु, कानून न तोड़णु, देशभक्ति, स्वदेशीअ खे अपनाइणु, अचण वारी दिवालीअ में मिटीअ जा दिया जलाए करे ग़रीबनि खां ख़रीदण लाइ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ऐं अत्याचार बंदि कयो। सिंध में जेको हिंदुनि जे मथां अत्याचार थिए थो उन जे खिलाफ़ इमरान खान मुर्दाबाद जा नारा लॻाए करे भारत देश में अनेकता ऐं सभई धर्म हिकिड़ा ई आहिनि ऐं सभिनि जी संस्कृति समान रूप सां आदर करण लाइ अहिड़ा सामाजिक संदेश खणी करे सभई ग्रुप आया हुया। जेका बि कलाकार आया हुया सभिनीनि पंहिंजे गीत भजननि सां ऐं फिल्मी गाननि सां सभिनीनि जो मुंहुं मोहे वरितो, सभिनीनि खे नचायो। 2 ॾींहनि जे हिन कार्यक्रम में आख़िरी में बेस्ट ग्रुप, बेस्ट ड्रेस, बेस्ट थीम ऐं अन्य कई सारा पुरस्कार ॾिया विया हुया, जंहिंमें 2 प्रमुख पुरस्कार हुया। पहिरियों साइकिल ऐं ॿियो आंध्र प्रदेश विशाखापट्टनम जी 2 ॾींहनि जी यात्रा। हिन पूरे कार्यक्रम खे सफल ठाहिण में पूजी सिंधी सेंट्रल पंचायत, महिला विंग, युवा विंग ऐं 15 वार्ड पंचायतनि जा अध्यक्ष ऐं समस्त सदस्यनि जा सहयोग रहियो, जंहिंमें प्रमुख आहिनि किशोर गेमनानी, प्रकाश ग्वालानी, देवीदास वाधवानी, डीडी आहूजा, मनोहर पमनानी, मोहन जैसवानी, विजय शुगानी, उमेश भावनानी, नंदलाल पुरी, राम नागवानी, रामचंद प्रेमनानी, हरीश भागवानी, महेश पमनानी, विनोद लालचंदानी, नानक राम नागदेव, राजू चौधरी, ओम माखीजा, घनश्याम विडवानी। ऐं युवा विंग में हुया संरक्षक कमल कलवानी, दिलीप दयालानी, विनोद जिवनानी, अध्यक्ष श्री विजय शुगानी, सचिव योगेश थदानी, कोषाध्यक्ष अजय भीमनानी, उपाध्यक्ष विनोद लालचंदानी, मनोज उभरानी, अशोक गेमनानी, दिलीप ग्वालानी, रॉबिन माधवानी, अमित नेभानी, दिनेश नागदेव। ऐं सदस्य गण में हुया सुनील लालवानी, विकास कुकरेजा, पवन माधवानी, टीनू नोतानी, अविनाश मोटवानी, अजय तोलानी, सूरज हरियानी, संजय पमनानी, जय गुरनानी, राहुल पमनानी, विशाल पमनानी, पंकज खटवानी, अशोक मूलचंदानी, मिनित पंजवानी, गोलू पंजवानी, मनीष जिवनानी, मनीष डोडवानी, अविजित आहूजा, कृष्णा पोपटानी, राहुल शुगानी, अविनाश चौधरी ऐं अन्य पूरी युवा टीम जा सदस्य मौजूद हुया। महिला विंग में हुया प्रदेश अध्यक्ष श्रीमती विनीता भावनानी, सचिव गरिमा शाहानी, बिलासपुर सेक्रेटरी जी अध्यक्ष कंचन मलघानी ऐं भारती पमनानी, कविता मोटवानी, भारती सचदेव, रेशमा मोटवानी, कंचन मलघानी, कीर्ति वाधवानी, कविता मंगवानी, नीलू गिडवानी, कविता चिन्नानी, मुस्कान बच्चानी, पूनम जिवनानी, लीजा जिवनानी, रेखा आहूजा, ज्योति पंजाबी, रत्ना गुरवानी, मीना आहूजा, अनीता नागदेव, पूनम बजाज, कीर्ति सिरवानी, रूपल चंदवानी ऐं अन्य सभी सदस्यनि जो विशेष योगदान रहियो। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल। Yo